ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 27/5/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार, तव्हांजो मुख हाणे स्वर्ग जी तरफ़ आहे। तव्हां नर्क सां किनारो करे स्वर्ग जी तरफ़ वञो था। हिन करे बुद्धि जो योग नर्क सां निकिरी स्वर्ग तरफ़ हुजणो खपे। हिन करे असांजी बुद्धि जो योग नर्क सां कढी छॾियो, हाणे स्वर्ग तरफ़ हुजणो खपे। प्रश्न आहे, सभिनि खां ऊची ऐं सूक्ष्म मंज़िल कहिड़ी आहे? उन पार केरु करे सघंदा आहिनि? उनखे पार केरु करे सघंदा आहिनि? उत्तर आहे, तव्हां ॿार स्वर्ग जी तरफ़ मुंहुं कंदा आहियो, माया तव्हांजो मुंहुं नर्क जी तरफ़ फेरे ॾींदी आहे, अनेक तूफ़ान लाहींदी आहे। उन्हनि तूफ़ाननि खे पार करिणो आहे। ये ई सूक्ष्म मंज़िल आहे। कहिड़ी सूक्ष्म मंज़िल आहे? स्वर्ग जी तरफ़ असां मुंहुं कंदा आहियूं, माया तव्हांजो मुंहुं नर्क जी तरफ़ फेरे ॾींदी आहे, अनेक तूफ़ान लाहींदी आहे। उन तूफ़ाननि खे पार करिणो, इहे ई सूक्ष्म मंज़िल आहे। हिन मंज़िल खे पार करण लाइ असांखे नष्टो मोहा ठहिणो। हिन मंज़िल खे पार करण लाइ नष्टो मोह ठहिणो। निश्चय ऐं हिम्मत जे आधार ते इन खे पार करे सघंदा आहियो। पंहिंजे निश्चय बि हुजे ऐं हिम्मत बि हुजे। निश्चय ऐं हिम्मत जे आधार ते इन खे असां पार करे सघंदा आहियूं, हिन मंज़िल खे। विकारनि जे विच में रहंदे वे निर्विकारी हंस ठहिण, इहा ई महिनत आहे। विकारनि जे विच में रही करे हंस ठहिण, निर्विकारी हंस ठहिण, इहा ई महिनत आहे। गीता निर्बल सां लड़ाई बलवान जी। ओम शांति। ॿार जे सेंसिबल आहिनि, उहे अर्थ त सुठी रीति सम्झंदा आहिनि। जंहिंजो बुद्धि योग शांति धाम ऐं स्वर्ग तरफ़ आहे, उन्हनि खे ई तूफ़ान लॻंदा आहिनि। बाप त हाणे तव्हांजो मुंहुं फेरंदा आहिनि। अज्ञान काल में बि पुराणे घर में मुंहुं फेरबो आहे न, पोइ नए घर खे यादि कंदा आहिनि। कॾहिं तयारु थिए, हाणे तव्हां ॿारनि खे बि ध्यान में आहे। कॾहिं असांजो स्वर्ग जी स्थापना थिए, पोइ सुखधाम में ईंदासीं। हिन दुखधाम सां त सभिनि खे वञिणो ई आहे। सॼी सृष्टि जे मनुष्य मात्र खे बाप सम्झाईंदा आहिनि, ॿार हाणे स्वर्ग जा द्वार खुलनि था। हाणे तव्हांजो बुद्धि योग स्वर्ग तरफ़ हुजणो खपे। हेवन में वञण वारनि खे चइबो आहे पवित्र, हेल में वञण वारे खे चइबो आहे अपवित्र। गृहस्थ व्यवहार में रहंदे बि बुद्धि योग हेवन तरफ़ लॻाइणो आहे। सम्झो बाप जो बुद्धि योग हेवन तरफ़ आहे ऐं ॿारनि जो बुद्धि योग हेल तरफ़ आहे, त ॿई हिकु घर में रही कीअं सघंदा आहिनि? हंस ऐं बुगला इकट्ठा रही न सघंदा आहिनि, ॾाढो मुश्किल आहे। उन्हनि जो बुद्धि योग आहे ई पंज विकारनि तरफ़। उहा हेल तरफ़ वञण वारा, उहा हेवन तरफ़ वञण वारा, ॿई इकट्ठा रही न सघनि, ॾाढी वॾी मंज़िल आहे। बाप ॾिसंदा आहिनि असांजा मुंहुं, असांजे ॿारनि जो मुंहुं हेल तरफ़ आहे, हेल तरफ़ वञण बग़ैर रही न सघंदा आहिनि। पोइ छा करिणो खपे? ज़रूरु घर में झगड़ो हलंदो। चईंदा इहे कोई ज्ञान आहे? ॿार शादी न करे गृहस्थ व्यवहार में रहंदा त ॾाढा आहिनि। ॿारनि जो मुख हेल तरफ़ आहे, उहे चाहींदा आहिनि नर्क में वञे। बाप चईंदा आहिनि नर्क तरफ़ बुद्धि योग न रखो, परंतु बाप जो बि चइणु मञंदा न आहिनि। पोइ छा करिणो पए? हिन में नष्टो मोह स्थिति खपे। इहो सॼो ज्ञान आत्मा में आहे। बाप जी आत्मा चईंदी आहे इन्हनि खे असां क्रिएट कयो। मुंहिंजो चइणु न मञंदा आहिनि। कोई त ब्राह्मण बि ठही वेंदा आहिनि, पोइ बुद्धि हली वेंदी आहे हेल तरफ़, त उहो जीअं हिकदमि रसातल में हली वेंदा आहिनि। मतिलबु घर गृहस्थी में रहंदे वे ॾिसो, अगरि कई ॿार बाबा जे ज्ञान में हूंदा आहिनि, कई न बि हूंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ जीअं ॾाढी वॾी महिनत जो कमु आहे।
कि कई घर में असांजो बुद्धि योग परमधाम में ऐं स्वर्ग में ऐं उन्हनि जो हेल तरफ़ कई बार बाबा जो ॿार ठहिण खां पोइ बि ॿारनि जो बुद्धि योग हेल तरफ़ वेंदो आहे। हाँ, ॿारनि जो मुंहुं हेल तरफ़ वेंदो आहे। हेल तरफ़ रहण बग़ैर पोइ रही न सघंदा आहिनि, है न। पोइ हेल तरफ़ रही न वञण जे बग़ैर रही न सघंदा आहिनि, पोइ हली वेंदा आहिनि। हली वेंदा आहिनि त पोइ गड़बड़ी थी वेंदी आहे, पोइ रसातल में हली वेंदा आहिनि, है न। हिन में हिन जे लाइ बाबा असांखे चवनि था पूरो नष्टो मोह आहे। लेकिन हिकु थींदो आहे, ॾिसो, घर गृहस्थी में अगरि पत्नी हले थी, पति नथो हले, त हिकदमि ई विकार, बाबा चईंदा आहिनि न, नंगर न थियणो आहे। हा चलो ठीकु आहे, धीरे धीरे उन्हनि चलो ठीकु आहे, हथु पकड़ियो, थोरो ईअं अछूतपनो बि न करिणो आहे, है न। उन्हनि खे बि इंसान सम्झी करे, जीअं न, धीरे धीरे, पहिरियों त असांखे विकार, काम विकार खे त झटि छॾिणो ई आहे। पोइ धीरे धीरे उन्हनि जे जीअं बि बाक़ी संबंध में जीअं माण्हू ईंदा आहिनि, भई साथ में वञणु करणु, कॾहिं चलो हथु पकड़े करे, ईअं ई न, अरे हथु न पकड़ो, हथु न पकड़ो, न, बाबा जी यादि में रही करे, हा इहे बि असांजो भाउ आहे, इहे बि असांजा भाउ आहिनि, ईअं आहिनि, है न। त उन्हनि खे बि असांखे साथ में वठी वञण लाइ, भले साथ में न हलनि, लेकिन घर गृहस्थी में लड़ाई झगड़ो त न थिए न, है न। चलो ठीकु आहे, असां धीरे धीरे अगरि असां पूरो हुननि जो जेको बाक़ी कमु आहे उहो त करिणो ई पवंदो न, है न। बाबा त चईंदा आहिनि कि काम विकार में न वञो, नंगर न थियो, बाक़ी कमु त करिणो पवंदो। उहो बि हुनखे बि आत्मा भाउ सम्झी करे, शुद्ध आत्मा सम्झी करे, बाबा जो ॿार सम्झी करे। जीअं सेंटर ते बि भाउ बि हूंदा आहिनि त भेण बि हूंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे भाउ जी रीति हली करे माण्हू हुननि सां गॾु बि कमु कंदा आहिनि न। त ईअं ई घर गृहस्थी में बि अगरि पति आहे, पति नथो हले ज्ञान में, या पत्नी आहे, कई बार हूंदो न, पति हलंदो आहे, पत्नी न हलंदी आहे, त बि ॾाढो प्रॉब्लम थी वेंदी आहे। त बाबा चवनि था, इन करे असांखे युक्त युक्त हलणो आहे, उन्हनि तरफ़ असांजो मुंहुं बि न हुजे, सिर्फ़ु निभाइणो करे, हा ठीकु आहे, कोशिशि करणी आहे, इहे स्वर्ग में अचण वारी आत्मायूं आहिनि त ठीकु आहिनि, न त जीअं तीअं उन्हनि सां संबंध निभाईंदे हुए पंहिंजो बुद्धि योग शांति धाम स्वर्गधाम तरफ़ रहे, सुखधाम तरफ़ की हाणे हलणो ई आहे। ॿारनि खे सम्झायो आहे, इहे ज्ञान सागर जी दरबार आहे। भक्ति मार्ग में इंद्र जी दरबार बि ॻायल आहे न, पुखराज परी, नीलम परी, माणिक परी, ॾाढा ई नाम रखी छॾिया अथनि। छो जी ज्ञान डांस कंदा आहिनि न, क़िस्म क़िस्म जी परियूं आहिनि, उहे बि पवित्र खपनि। अगरि कोई अपवित्र आत्मा खे वठी ईंदा आहिनि त दंड पइजी वेंदो आहे। इन में ॾाढो पावन खपे, इहा मंज़िल ॾाढी ऊची आहे, इन करे झाड़ जल्दी जल्दी वृद्धि खे न पाईंदो आहे। बाप जो ज्ञान ॾींदा आहिनि, उन्हनि खे कोई ॼाणंदो न आहे, शास्त्रनि में बि ज्ञान न आहे, इन जे लाइ थोरो निश्चय खपे। शास्त्रनि में बि इहो ज्ञान न आहे, इन जे लाइ थोरो निश्चय थियो, पोइ माया हिकु ई थप्पड़ सां किराए ॾींदी आहे। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, भई इहे ज्ञान कंहिंखे शास्त्र पढ़ियल हूंदा आहिनि त उहे सोचंदा आहिनि भई शास्त्रनि में बि न आहे, इहे छा थी ॿुधाए, त उन्हनि खे कॾहिं कॾहिं माया थप्पड़ मारे किराए ॾींदी आहे। नंढो सो ॾीओ उन्हनि खे तूफ़ान हिकु ई थप्पड़ सां किराए ॾींदो आहे। ॿियनि खे विकार में किरदे ॾिसी ख़ुदि बि किरी पवंदा आहिनि। इन में त ॾाढी वॾी बुद्धि खपे सम्झण जी। घायल बि आहे न, अबलाइन ते अत्याचार थियो, ॿियनि खे विकार में किरदे हुए ॾिसी ख़ुदि बि किरी पवंदा आहिनि।
कॾहिं कॾहिं हलंदे हलंदे ॾिसो हिकु ॼणो ॾाढो पको रीति हले थो, लेकिन ॿिए खे ॾिसंदो आहे न ज्ञान में हलण खां पोइ, ॿिए खे ॾिसंदो आहे कि अरे इहे बि त गृहस्थी आहे न, इहे बि ईअं हलनि था, इहे बि ॾिस ईअं हथ त पकड़नि था न, मां हेॾो स्ट्रिक्ट छो हलां, है न। ऐं बाबा जी ॻाल्हियुनि खे हमेशह असांखे, हा बाबा चईंदा आहिनि कि असांखे जो मेन चीज़ियूं आहिनि उहो त धक सां ई छोड़ियूं, जीअं लहसुन प्याज, उन में बि युक्ति करे कि हा जीअं डॉक्टर चईंदा आहिनि कि असांखे ईअं ॿियनि ॻाल्हियुनि में बि असांखे धारणा त करणी आहे, लेकिन युक्त हलणो आहे ऐं ॿियनि खे ॾिसी करे न हलो। छोकी ॾिसो यज्ञ में ज्ञान में बि कोई ॿार कंहिं पॉइंट खे कंहिं रीति खणंदो आहे, केतिरी % धारण कंदो आहे, तव्हां उन रीति न बि करे सघो उहा, ऐं असां चऊं इहे बि त रेगुलर अचे थो, लेकिन हीअ त एतिरो ई धारणा थो करे त असां बि ईअं करूं न। त बाबा चवनि था ॿियनि खे विकार में किरंदे ॾिसी पोइ ख़ुदि बि किरी पवंदा आहिनि। इन्हनि में त ॾाढी वॾी बुद्धि खपे सम्झण जी। घायल बि आहे न, अबलाइनि ते अत्याचार थियो, बाप सम्झाईंदा आहिनि ॿार कामा शत्रु आहे, इन सां तव्हांखे ॾाढी नफ़रत अचणी खपे। बाबा ॾाढी नफ़रत दिलाईंदा आहिनि। हाणे अॻियां इहा ॻाल्हि न हुई, हेल त हाणे आहे न, द्रौपदी पुकारियो हुई, इहा हाणे जी ॻाल्हि आहे। छोकी हाणे गंद बि ॾाढो थी वियो न काम विकार जो। त बाबा चवनि था द्रौपदी पुकारियो हुई, इहा हाणे जी ॻाल्हि आहे। केतिरो सुठी रीति बाबा सम्झाईंदा आहिनि, पोइ बि बुद्धि में वेंदो न आहे। इहे गोले जो चित्र ॾाढो सुठो आहे, गेटवे टू हेवन। हिन गोले जे चित्र ते ॾाढो सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। सीढ़ी सां बि एतिरो न जेतिरो इन गोले सां त सम्झाए सघंदा आहियो। दिन प्रतिदिन करेक्शन बि थींदी रहंदी आहे। बाबा चवंदा आहिनि अॼु तव्हांखे बिल्कुलु ई नयो डायरेक्शन ॾिनो आहे। पहिरों सां थोरी सभु डायरेक्शन मिलंदा। इहे कीअं दुनिया, हिन में केतिरो दुख आहे, केतिरा ॿारनि में मोह रहंदो आहे न। इहा कहिड़ी दुनिया, हिन में केतिरो दुख आहे, केतिरो ॿारनि में मोह रहंदो आहे। ॿार मरी वेंदो आहे त हिकदमि दीवाना थी वेंदा आहिनि, अथाह दुख आहे। ईअं न कि साहूकार आहिनि त सुखी आहिनि, अनेक प्रकार जी बीमारियूं लॻल रहंदियूं आहिनि। पोइ हॉस्पिटल में पिया हूंदा आहिनि, ग़रीब जनरल वार्ड में पिया हूंदा आहिनि, साहूकार अलॻि स्पेशल रूम में मिली वेंदा आहिनि, उन्हनि खे हिकु स्पेशल रूम मिली वेंदो आहे। परंतु दुख त जहिड़ो साहूकार खे ओड़ो ग़रीब खे, सिर्फ़ु उन्हनि खे जॻह सुठी मिलंदी आहे, संभाल सुठी थींदी आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांखे बाबा पढ़ाइनि था, है न। सिर्फ़ु उन्हनि खे जॻह सुठी मिलंदी वेंदी आहे, साहूकारनि खे संभाल सुठी थींदी आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांखे बाबा पढ़ाइनि था। बाबा अनेक बार असांखे पढ़ायो अथई। पंहिंजे दिलि सां पुछणो खपे असां पढ़ंदा आहियूं व न, केतिरनि खे पढ़ाईंदा आहियूं। अगरि पढ़ाईंदा न त छा पद मिलंदो। रोज़ु राति जो पंहिंजो चार्ट ॾिसो, अॼु कंहिंखे दुख त न ॾिनो। श्रीमत चईंदी आहे कोई खे दुख न ॾियो ऐं सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा वञो। जो असांजो भाती हूंदो उनखे झटि टच थींदो। इन में बर्तन ॾाढो खपे सोने जो, जंहिंमें अमृत ठहरे। जीअं चईंदा आहिनि न शेरनी जो दूध जे लाइ सोने जा बर्तन खपनि, छो जी उन्हनि जो दूध ॾाढो भारी ताक़त वारो हूंदो आहे। उन्हनि जो ॿारनि में मोह रहंदो आहे। शेरनी खे कोई खे ॾिठो त हिकदमि उछल पईंदी आहे, सम्झंदा आहिनि ॿारनि खे मारनि न। हिते बि ॾाढा आहिनि जंहिंजो पति 12 आदि में मोह रहंदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो स्वर्ग जा गेट खुलंदा आहिनि।
कृष्ण जे चित्र ते ॾाढो क्लियर लिखियलु आहे न, इन लड़ाई खां पोइ स्वर्ग जा गेट्स खुलंदा। हुते ॾाढा थोरा मनुष्य हूंदा आहिनि, बाक़ी सभु मुक्तिधाम में हली वेंदा आहिनि। स्वर्ग में ॾाढा थोरा मनुष्य हूंदा, बाक़ी सभु मुक्तिधाम में हूंदा आहिनि। सजायूं ॾाढी खाइणी पवंदियूं आहिनि। जो बि पाप कर्म कया आहिनि, हिकु हिकु जनम जो साक्षात्कार कराईंदे सजायूं खाईंदा रहंदा, पोइ पाई पैसे जो पद पाईंदा। यादि में न रहण जे कारण विक्रम विनाश न थींदो। यादि में न रहण जे कारण विक्रम विनाश न थींदो। कई ॿार आहिनि जो मुरली मिस करे वठंदा आहिनि। ॾाढा ॿार हिन में लापरवाही कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि असां न पढ़िया त छा थियो, सम्झंदा आहिनि न पढ़ी त छा थियो, असां त पार थी वेंदासीं। मुरली जी परवाह न कंदा आहिनि। अहिड़ा देह अभिमान ॾाढा आहिनि, उहे ॾाढो ई नुक़सानु कंदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि, इन करे हिते जॾहिं वेंदा आहिनि त बि पुछंदा आहिनि ॾाढी मुरलियूं न पढ़ियूं हूंदियूं, पतो न उन्हनि में कोई सुठी पॉइंट्स हूंदी। पॉइंट्स त रोज़ु निकिरंदी आहे। ईअं बि ॾाढा सेंटर्स ते ईंदा आहिनि, परंतु धारणा कुझु न आहे, ज्ञान न आहे। श्रीमत ते न हलंदा त पद बि न पाईंदा न। सत बाप टीचर जी ग्लानी कराइण सां पोइ कॾहिं ठौर न पाए सघंदा आहिनि। सत बाप टीचर जी ग्लानी कराइण सां कॾहिं बि ठौर न पाए सघंदा। परंतु सभु त राजायूं न ठहींदा न, प्रजा बि ठहींदी। नंबरवार मर्तबा हूंदा आहिनि। सॼो मदार यादि ते आहे। जे बाप सां विश्व जो राज्य मिलंदो आहे, उन्हनि खे यादि न करे सघंदा आहिनि। तक़दीर में न आहे त पोइ तदबीर बि छा कंदा। बाबा त चईंदा आहिनि याजी यात्रा सां ई पाप भस्म थींदा, त पुरुषार्थ करिणो खपे। बाप त चईंदा आहिनि याजी यात्रा सां ई पाप भस्म थींदा, त पुरुषार्थ करिणो खपे न। बाबा कोई हीअं बि न चईंदा आहिनि कि खाइण पीअण न खाओ। ये कोई हठ योगी न आहे। हलंदे फिरदे सभु कमु कंदे जीअं आशिक माशूक खे यादि कंदा आहिनि, ईअं यादि में रहो। उन्हनि जो नाम रूप सां प्यारु हूंदो आहे। इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक कीअं ठहिया, कंहिंखे बि पतो न आहे। तव्हां त चईंदा आहियो कल्ह जी ॻाल्हि। ये राज्य कंदा हुया, मनुष्य त लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। माया मनुष्यनि खे बिल्कुलु ई पत्थर बुद्धि ठाहे छॾे अथनि। हीअ त कंहिंखे बि पतो न आहे कि लक्ष्मी नारायण कीअं विश्व जा मालिक ठहिया। तव्हां चईंदा आहियो कल्ह जी त ॻाल्हि आहे। ये राज्य कंदा हुया, मनुष्य त लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। माया मनुष्यनि खे बिल्कुलु ई पत्थर बुद्धि ठाहे छॾी अथनि। हाणे तव्हां पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि ठाहींदा आहियो। पारसनाथ जो मंदिर बि आहे न, परंतु उहो केरु आहे इहे कोई ॼाणंदा न आहिनि। मनुष्य बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। हाणे बाप केतिरो सुठी सुठी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, पोइ बि हर हिक जी बुद्धि में ते आहे न। कोई केतिरो सम्झंदो आहे, कोई कई पॉइंट खे कीअं खणंदो आहे। पढ़ाइण वारो त हिकु ई आहे, पढ़ण वारा त ढेर थींदा वेंदा। गली गली में तव्हांजो स्कूल थी वेंदो, गेटवे टू हेवन। मनुष्य हिकु ई न त जो सम्झे कि असां हेल में आहियूं। मनुष्य हिकु बि न जो सम्झे असां हेल में आहियूं, है न। बाबा सम्झाईंदा आहिनि सभु पुजारी आहिनि। पूज्य हूंदा ई सतयुग में आहिनि, पुजारी हूंदा आहिनि कलयुग में। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि भॻवान ई पूज्य, पुजारी हूंदा ई आहिनि कलयुग में। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि कि भॻवान ई पूज्य, भॻवान ई पुजारी ठहींदो। आपे ही भॻवान हुजे, आपे ही सभु खेल कंदा आहिनि। तव्हां बि भॻवान, असां बि भॻवान, कुझु बि सम्झंदा न आहिनि। इहे रावण राज्य आहे न, तव्हां छा हुयो, हाणे छा ठहींदा आहियो।
ॿारनि खे ॾाढो नशो रहणो खपे। बाबा सिर्फ़ु चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पुण्य आत्मा ठही वेंदव। बाप ॿारनि खे पुण्य आत्मा ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। भले बाबा चवनि था मूंखे यादि करो बसि, लेकिन यादि करण जी युक्तियूं बि मुरली में मिलंदियूं, त मुरली बि पढ़णु ज़रूरी आहे, है न। हिन पुराणी दुनिया जो हाणे अंत आहे। मां हाणे डायरेक्ट आयो आहियां। ये पिछाड़ी जो दान आहे, हिकदमि सरेंडर थी वञो। बाबा ये सभु कुझु तव्हांजो आहे। बाप त ॾियण जे लाइ ई कराईंदा आहिनि, इन्हनि जो कुझु भविष्य ठही वञे। बाबा न त तव्हांजो वठी छा कंदा न। कोई माण्हू चवंदा न इहे पैसा था वठनि, लेकिन असां सम्झो भई इहे बि वैसे सभिनि खां न वठंदा आहिनि। जेका बाबा जा परिवार वारा हूंदा आहिनि उन्हनि खे त कोई प्रोग्राम हूंदो आहे त चइणो पवंदो आहे न, है न, जंहिंसां उन्हनि जो भविष्य ठही वञे। मनुष्य ईश्वर ते दान पुण्य कंदा आहिनि, उहो इनडायरेक्ट आहे, उन्हनि जो फल ॿिए जन्म में मिलंदो आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। हाणे मां आहियां डायरेक्ट। हाणे तव्हां जो कंदा उनजो रिटर्न पदम गुणा मिलंदो, है न। बाबा चवनि था कि पहिरियों त इनडायरेक्ट हुयो, हाणे त मां डायरेक्ट आहियां। हाणे जो कंदा उनजो रिटर्न पदम गुणा मिलंदो। सप्तक में त दान पुण्य आदि जी ॻाल्हि ई न हूंदी आहे। हिते कोई जे के वटि पैसा आहिनि त बाबा चवंदा अच्छा तव्हां वञी करे सेंटर खोलो, है न। तव्हां वञी करे सेंटर खोलो। कोई वटि अगरि पैसा हूंदा त बाबा चवंदा अच्छा तव्हां वञी करे सेंटर खोलो, प्रदर्शनी ठाहियो। ग़रीब आहिनि त चवंदा अच्छा पंहिंजे घर में सिर्फ़ु बोर्ड लॻाए छॾियो, गेटवे टू हेवन। स्वर्ग ऐं नर्क आहे न। हाणे असां नर्कवासी आहियूं, इहे बि कोई सम्झंदा न आहिनि। अगरि स्वर्ग पधारियो त पोइ उनखे नर्क में छो सॾु कंदा आहिनि। स्वर्ग में थोरी कोई चवंदा स्वर्ग पधारो, मतिलबु स्वर्ग में कोई शरीर छॾंदा पोइ थोरी चवंदा स्वर्ग में वियो, त उते ई पुनर्जन्म वठंदो। उहो त आहे ई स्वर्ग। पुनर्जन्म स्वर्ग में ई मिलंदो, हिते पुनर्जन्म नर्क में ई मिलंदो आहे। ये ॻाल्हियूं बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। भॻवान वाच्य मामिकम यादि करो, छो जी उहो ई पतित पावन आहे। मूंखे यादि करो त तव्हां पुजारी खां पूज्य ठही वेंदा। बसि स्वर्ग में सुखी त सभी हूंदा, परंतु नंबरवार मर्तबा त हूंदा न। ॾाढी वॾी मंज़िल आहे। कुमारनि खे त ॾाढी सर्विस जो जोश अचिणो खपे। असां भारत खे स्वर्ग ठाहे करे ॾेखारींदासीं। कुमारी उहा जो 21 कुल जो उद्धार करे, अर्थात 21 जन्म जे लाइ उद्धार करे सघंदी आहे। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन पुराणी दुनिया जो अंत आहे। बाबा डायरेक्ट आया आहिनि त हिकदमि सरेंडर थी वञिणो खपे। बाबा इहे सभु तव्हांजा आहिनि। हिन युक्ति सां पुण्य आत्मा ठही वेंदा। हिन पुराणी दुनिया जो अंत आहे। बाबा हाणे डायरेक्ट आया आहिनि त हिकदमि सरेंडर थी वञिणो खपे। बाबा इहे सभु तव्हांजो आहे। हिन युक्ति सां पुण्य आत्मा ठही वेंदो। ॿियो आहे मुरली कॾहिं मिस न करणी आहे। मुरली में लापरवाही न करणी आहे। या न असां न पढ़िया त छा थी वियो, असां त पार थी वेंदासीं न। इहा देह अभिमान आहे। मुरली ज़रूरु पढ़णी आहे। वरदान आहे स्वयं खे मोल्ड करे रियल गोल्ड ठही हर कार्य में सफल थियण वारा स्वपरिवर्तक ठहो।
जो हर परिस्थिति में स्वयं की परिवर्तन करे, स्वपरिवर्तक ठहींदा आहिनि, उहे सदा सफल थींदा आहिनि। स्वयं के परिवर्तन करे स्वपरिवर्तक थींदा आहिनि, उहे सदा सफल थींदा आहिनि। इन करे स्वयं खे बदिलण जो लक्ष्य रखो। ॿियो बदिले त मां बदिला न, ॿिया बदिलनि या न बदिलनि, मूंखे बदिलणो आहे। हे अर्जुन, मूंखे ठहिणो आहे। सदा परिवर्तन करण में पहिरियों मां, जो इन में पहिरियों मां कंदो आहे, उहो ई पहिरियों नंबर ईंदो आहे। छोजी स्वयं खे मोल्ड करण वारा ई रियल गोल्ड आहिनि। रियल गोल्ड जी ई वैल्यू आहे, रियल गोल्ड जी वैल्यू आहे। स्लोगन आहे, पंहिंजे श्रेष्ठ जीवन जी प्रत्यक्ष प्रमाण द्वारा बाप खे प्रत्यक्ष करो। पंहिंजे श्रेष्ठ जीवन जे प्रत्यक्ष प्रमाण द्वारा बाबा खे प्रत्यक्ष करो। पंहिंजे खे परिवर्तन करे असां बाबा खे प्रत्यक्ष करे सघंदा आहियूं। रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। बाप समान ठहिणो ई आहे, व बाप जे समीप वञिणो आहे। त अपवित्रता अर्थात कामा शत्रु स्वप्न में भी वार न करे। सदा भाई भाई जी स्मृति सहज ऐं स्वतः स्वरूप में हुजे। आत्मा जे असली गुण स्वरूप ऐं शक्ति स्वरूप स्थिति सां हेठि न अचो। आत्मा जा जेका असली गुण आहिनि, जेको असली शक्तियूं, इन खां हेठि न अचो। सदा सभु आत्मा बाबा आहिनि, ही स्मृति रहे त बाप समान ठही वेंदासीं, बाबा जी सदा समीप रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।